खबरुनि अपडेटेड सिलसिले खे अॻिते वधाईंदे दादू मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। वासिफ़ आज़ाद सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू प्रेस क्लब जे सॾ ते कलमधरनि पारां मीरपुर माथोल जे नौजवान बहादुर सहाफ़ी नसरुल्लाह गडानी ऐं सखर जे सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सहाफ़ियुनि बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी दादू शहर जे मुख्य कचहरी रोड ते हथनि में प्लेकार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सिंध हुकूमत ख़िलाफ़ उब ॾारींदड़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते कलमधरनि सदर साबिर लुंड, सीनियर सहाफ़ी निज़ाम शेख, गुलन खान भंड, नायब सदर सरवर जलाल सोलंगी, खजानची रिज़वान मंगी, वासिफ़ आज़ाद सूमरो ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त हीउ हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध जे कलमधरनि खे गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयो पियो वञे। सखर जे जान मोहम्मद महर खे क़तल कयो वियो। हाणे वरी नसरुल्लाह गडानीअ खे बि साॻी तरह सां क़तल कयो वियो आहे। ही नसरुल्लाह गडानीअ जो न पर पूरी सिंध जे कलमधरनि जो बाशऊर जे अवाम जो क़तल आहे। हर रोज़ हक़ सच लिखण ऐं उन जी ॻाल्हि करण ते कलमधरनि खे क़तल कयो पियो वञे, पर सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस नाअहलीअ जी हद करे छॾी आहे। दादू प्रेस क्लब पारां पूरे ज़िले में 3 ॾींहं सरकारी ख़बरुनि जो बाइकाट सां गॾु सोग जो ऐलान करे दादू प्रेस क्लब ते कारो झंडो बुलंद कयो वियो आहे। हाणे सिंध जा सहाफ़ी ज़ुल्म ख़िलाफ़ चुप करे न वेहंदा। कातिल भोतार ते